ठुल में जीए सिंध महाज़ ऐं जस्कम तरफ़ां कराची जे मच्छर कॉलोनी में सिंधी नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करण ख़िलाफ़ ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ठुल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इंसाफ़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जीए सिंध क़ौमी महाज़ जा कारकुन अॻुवान इहो इन करे बीठा आहियूं जो हीअ असांजी सिंध हुकूमत नाअहल हुकूमत आहे जेका सिंधी माण्हुनि जी का पुरघोर नथी करे, उन्हनि जी वावर नथी करे ऐं उन्हनि खे हथ सां माराए रही आहे। बंगालियुनि ऐं बिहारियुनि असांजा ऑफिसर मारे हुननि असांजो शऊर खसियो आहे। सिंध जा जेको शऊर आहे उनखे जेको आहे ॾिसो, तालिबुल इल्म जेके यूनिवर्सिटियुनि जे अंदरि मारिया वञनि था ऐं जेको यूनिवर्सिटियुनि जे अंदरि नियाणियुनि खे जेको आहे तालीम उन्हनि खे मारियो वञे थो ऐं जिन्सी हेरासमेंट करे उन्हनि शागिर्दनि खे मदरसनि जे अंदरि ही हिकिड़ी अहिड़ी जेको आहे सिंध जेको आहे हिकु तमामु मज़हबी रवादारी सेकुलर रही आहे, पर ज़ुल्म ऐं इंतिहा आहे जो हितां जा आलिम सगोरा बि जेके आहिनि ख़ामोश वेठा आहिनि। न त ख़ालिद महमूद सुमरो हुयो, हू हमेशह सिंध जे मसइलनि ते सिंधी माण्हुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदो हो। असीं हाणे बि जई आया खे चऊं था त हू बि पंहिंजो जेको आहे किरदारु अदा करे ऐं सिंध जे अंदरि जिते बि ज़ुल्म थिए उते जीअं अॻ में असां सां बाह ॿेली हुई हाणे बि हू बाह ॿेली थिए। पंहिंजनि खे कुठो वञे थो, असां हिन मज़ामत कयूं था हिन वाक़े जी। ऐं पहिरों दफ़ो न आहे जो कराची में सिंधियुनि खे कुठो वञे थो बेदर्दी सां, पथरनि सां, लठनि सां, कुहाड़नि सां कुठो वञे थो। हाणे सिंधी पंहिंजा थी करे पंहिंजे शहर में कुसजनि था। असांजो मुतालबो इहो आहे त जेके कानून इदारा आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। अञा ताईं पुलिस जो को बि एक्शन न आहे थियो। हाणे धारियुनि खां सिंधी माराइनि पिया ऐं उनखां अलावा कराची को चवनि था त सिंधी निकिरी वञो। सिंध उनजे पीउ जी जागीर न आहे, कराची सिंध जी दिलि आहे। असां कानून इदारनि खे चऊं था त उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं ॿी सूरत में असां इहो चऊं था जेकॾहिं न कयो वियो त असां एतिजाज जो धारो वधाए पूरी सिंध में पुॼाईंदासीं। को पहिरियों ऐं आख़िरी वाक़ियो न आहे, ही मुसलसल हिकु कड़ी आहे, हिकिड़ो तसलसल आहे साम्राज्यत जी उन दहशत ऐं वहशत जो जेको हू मुख़्तलिफ़ वक़्तनि में सिंध जे माण्हुनि सां करे रहिया आहिनि।